आया तुझा माइट सब जाली पिया हाँ तू हितां ही निकिरी वञ त मां ही पोइते निकिरी थी वञा ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़। बुजुर्ग केरु आहियो तव्हां ऐं हिते क़ैद? मूंखे बाबा तूं छॾे ॾे मां केरु बि आहियां पर तूं हिते मौत जे मुंहं में कीअं आयो आहीं? आऊं केरु बि आहियां मूंखे छॾे ॾे पर तूं मूंखे इहो ॿुधा त तूं हिते क़ैद छो आहीं? मूंखे तुंहिंजी नंढड़ी जवानीअ ते रहम थो अचे तूं महिरबानी करे हितां हलियो हितां हलियो वञ बाबा वॾेरो वॾो ज़ालिम आहे न त तोखे बि मारे छॾींदो। न आऊं न वेंदुसि जेसीं ताईं तूं मूंखे ॿुधाईंदे न आऊं तेसीं ताईं न वेंदुसि। तोखे कसम आहे पंहिंजी अमड़ जो हितां हलियो वञ न त हिते मुफ़्त मारिजी ॾिस मां हथ थो ॿधायां हितां हलियो वञ बसि हितां हलियो वञ मां चवां थो हलियो वञ हितां। तो मूंखे कसम ॾिनो आहे मां वञा थो पर इहो वाइदो थो कयां त वापसि ईंदुसि ज़रूरु ऐं तोखां पुछंदुसि त तूं केरु आहीं? या अल्लाह हिन जवान खे हिदायत ॾे वरी वापसि मूं वटि न अचे किथे मारिजी न वञे। दिलबर पुट ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। बाबा जाफर खान सतराजी सरदार उन सां दुश्मनी चङी कान्हे का। जेकॾहिं जाफर खान असांखे बिरादरी मां कढाए छॾियो सतराजी में असां सां केरु न ॻाल्हाईंदो। दिलबर पुट ॻाल्हि खे सम्झ छो थो असांखे ख्वार करी। बाबा साईं इहा जहालत आहे जे तव्हां उन खां डिॼो था त मां पाण वञी जाफर खान खे जवाबु ॾेई थो अचां ऐं उन्हनि खे चई थो अचां जिते तव्हांजी दिलि करे उते पंहिंजी न्याणी उथारे छॾी। दिमाग़ थियो अथई ख़राब इहो ज़ुल्म कॾहिं न कजां। शामिर खान ॿुधींदड़ पंहिंजे भाइट जी आवाज़ सम्झाईसि रोकीसि ही छा थो करणु चाहे। बाबा साईं बसि हाणे घणो थियो मां वञी इनकार करे पोइ वापसि मोटी न चाचा साईं हाणे ॿुधण लाइ कुझु न आहे रहियो। अॼु मूंखे उते वञण खां दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे। ठीकु आहे मां वञा थो। शामिर खान पंहिंजे भाइटे खे सम्झा ही छा थो करणु वञे। कुझु कोन थींदो अदा वॾा कुझु कोन थींदो। मां जाफर खान खे फोन करे चई थो छॾियां दिलबर पुट नशे में आहे हिन जी कंहिं बि ॻाल्हि ते एतबार न कयो। वाह शामिर खान वाह जो मसले जो हल कढी मां त यार परेशान लॻो पियुसि। हाणे जल्दी कर उन्हनि खे फोन करे चओ जल्दी कर। सोचे सोचे मुझे दिमाग न फाटी पाए। छा ॻाल्हाए मुंहिंजा यार शमन है कहिड़ी सोच अथई? हाँ यार अॼु मां ॾाढो परेशान आहियां यार। राति आऊं वियोसि वॾेरे जी हवेली में वैस वारी छोकिरी सां मिलण।
छा रईस लखमीर खान जी ओताक में माण्हू ज़ंजीरनि सां ॿधल असां त कॾहिं सोचियो बि न हो। उनखे ॾिसण सां मुंहिंजे ज़हन में हज़ारे सवाल पिया अचनि त हू केरु आहे, किथां आयो आहे, उनखे छो क़ैद कयो वियो आहे। मुंहिंजा दोस्त तुंहिंजे हिन सभिनी सवालनि जा जवाब उहो शख़्स ई ॾेई सघे थो जेको वॾे ॾे क़ैद आहे। यार मुराद, मां उनखे आज़ादु करणु चाहियां थो। छा तूं मुंहिंजो साथ ॾींदे? मुंहिंजा दोस्त कमु वॾो ख़तरनाक आहे त मां तोसां हर हाल में गॾु आहियां। चाचा कमदार बाबा आयो आयो। जी जी जा हुकुम कयो। चाचा कमदार ॿुधो आहे त विलायत मां वापसि मोटी आयो आहे। केरु जीजा? इहो लखमीर वारो पुटु दिलबर? हा हा, इहो वाक़ई मोटी आयो आहे। चाचा कमदार तव्हां मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? हा हा जीजा हुकुम कयो। सॼी उमिरि तव्हांजे दर जो नीमक खाधो त तव्हांजो कमु न कंदुसि। मूंखे हुनजो फोटो दात करे ॾे जीअं आउं हुनजो दीदार कयां जंहिंजो सॼी ज़िंदगी जो इंतज़ारु कयो। ॾिसां त सही आहे कहिड़ो। हाज़ुर जीजा, कमु त ॾुखियो आहे पर कोशिशि कयूं था। अच्छे कमदार ही तुंहिंजी ख़र्ची। अहिड़ा कुर्ब जीजा कई त पोइ कम की न थींदा, सभु कम थी वेंदा। हा हा जीजा, हींअर ई वञा थो, कमु करे थो अचां। छो तकलीफ़ हुई? असां त पाण तव्हांखे मुबारक ॾियण पिया आयासीं। कमु कुझु अहिड़ो हो रहियसि जाफ़र खान जो मूंखे पाण खे अचिणो पियो। हा हा पुट हुकुम कर, ख़ैर त आहे न। ऐं तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाइण आयो आहियां, मूंखे नाहे करणी तव्हांजी छोकिरी सां शादी। जिथे दिलि करेव उते उथारे छॾियोसि। इहो तूं छा थो चई? तूं होश में त आहीं न पुट? बाबा साईं, थोरी देरि पहिरियों शमीर खान कॉल कई हुई ऐं हू चवे पियो त दिलबर खान नशे में आहे, हुनजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न कजो। ऐं लानत कंदो आहियां नशो करण वारनि ते। मूंखे रब पाक इन ऐब खां बचायो आहे ऐं मां पंहिंजे पूरे होश ऐं हवास में आहियां, नशे में न आहियां। असां तुंहिंजे आसरे ते पंहिंजे न्याणी जो अछो मथो करे छॾियो आहे ऐं तूं जवाबु ॾेई थो वञी? अता वॾे खे इनकार थो करीं? इन इनकार जो मतिलबु सम्झी लो। आऊं पाण पंहिंजे इलाइक़े जो सरदार आहियां, सरदार जाफ़र खान। तूं पाण खे छा थो सम्झी? मूंखे लॻे थो त तूं बेमौत मरंदे ऐं तूं कंहिं ॻाल्हि खे सम्झी कोन थो। ही तव्हां कहिड़ियूं ख़बरूं पिया कयो? मूं कहिड़ो गुनाह कयो आहे तव्हांजो? माण्हू असां ते अंगुरियूं खणंदा। जाफ़र खान जी धीअ में कहिड़ो आहे भाउ जो हुनजो मङे थो हुनखे वठण खां इनकार पियो करे? इहा सिर्फ़ तव्हांजी सोच आहे, अहिड़ो कुझु बि न आहे। मुंहिंजो आसरो ख़तमु कयो ऐं महिरबानी करे मुंहिंजी जान छॾियो, ऐं हलां थो। दिलबर खान पुट न, ही असांजो तॾो आहे ऐं असां पंहिंजो तॾो ख़राब न कंदासीं। बाक़ी हिन खां परांद सां दाए वॼाए वठंदासीं। तोखे जो इंतज़ारु हुयो त ॿाहिरि आयो आहे। जीजा
तोखे जंहिंजो इंतज़ारु हुयो उहो ॿाहिरि आयो आहे। सची चाचा? हा हा अची वियो आहे, अची वियो। अचे पियो थो रेस वॾे खां थियो, हाणे साम्हूं अचे पियो, हाणे ॾिसीस, हाणे मां वञे पियो थो। मोहतरमा केरु आहियो तव्हां ऐं छो मुंहिंजो रस्तो रोकियो था? असां त उहे आहियूं महबूब साईं, जेके तव्हांजे आसरे ते ई ज़िंदा आहियूं। छा मतिलब? असां तव्हांजा इंतज़ार मिंट मिंट घणे घणे कयो आहे। खुली ॻाल्हि कयो, तव्हां चवणु छा थियूं चाहियो? आउं रेस जाफ़र ख़ान जी धीउ सोनी आहियां। तव्हांजो रस्तो इन करे रोकियो अथमि त मुंहिंजो रिश्तो वठण खां इनकार छो कयो अथव? तव्हां केरु थींदियूं आहियो जो मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी में दख़ल ॾियण वारियूं? इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु त कोन्हे। ॿुधायो न, आख़िर कहिड़ी कमी आहे मूं में जो तव्हां मूंसां शादी नथा कयो? कमी तो में अकुल जी आहे। पंहिंजी उमिरि ॾिस ऐं मुंहिंजी उमिरि ॾिस, छो अची मुंहिंजे कंध में पीआं? जेकॾहिं तूं शादी करी हा त मूं जेतिरो तुंहिंजो औलाद हुजे हा। वॾो को संग दिलि आहीं। मां तुंहिंजी जुदाई जूं घड़ियूं कीअं ॻणियूं आहिनि उहा मूंखे ख़बर आहे। मोहतरमा तुंहिंजे इतला लाइ अर्ज़ु आहे त मां तुंहिंजो रिश्तो वठण खां इनकार करे छॾियो आहे, साफ़ इनकार। हाणे महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ ऐं मुंहिंजो रस्तो छॾ। अची रस्ते जे अॻियां बीठी आई, माण्हू छा चवंदा? तो जाफर खान वारनि खे जवाब ॾेई सुठो न आहे। मूंखे त ख़ौफ़ हाणे अलाए छा थियो। कुझु कोन थींदो बाबा साईं, इहो तव्हांजो वहम आहे। जेको थियो ॾिठो वेंदो, अल्लाह साईं ख़ैर कंदो। तूं नथो सम्झी पुट, जाफ़र खान वॾो नांग आहे, हू असांखे कॾहिं बि कोन बख़्शींदो। वालेकुम सलाम पुट, अच वेह। दिलबर पुट, ही मुंहिंजो जिगरी यार सेठ सिराज जो पुट आहे, जबल खान। तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। ख़बर अथई, हे मुंहिंजे इंतहाई वेझे दोस्त आहे। सो मां सोचां थो त मां पंहिंजी धीउ जो रिश्तो हिन सां कयां। वॾी महिरबानी चाचा लखमी खान। बाबा साईं, तव्हां अधी खां त मुंहिंजी मर्ज़ी पुछा कयो त हू इन रिश्ते में ख़ुशि आहे या न। हिकु ॻाल्हि यादि कर पुट, असीं न्याणियुनि खां ना ई पुछंदा मर्ज़ी। पर इहो सरासर ज़ुल्म आहे ऐं इहा नाइंसाफ़ी आहे। ज़िंदगी अधी खे गुज़ारणी आहे, असांखे न। पुट तूं ॿाहिरि मुल्क रहियो, हितां जी रीतुनि रस्मुनि जी तोखे ख़बर न आहे। असां थियनि जो रिश्तो कंदाऊं त हुननि खां पुछंदा कोन आहियूं की दिमाग़ ख़राब थी वियो आहे। तव्हांजी सोच अंग्रेज़नि वारी थी वई आहे। मुंहिंजा भाउ हिते ईअं न आहे जीअं तूं सोची वियो। बाबा ऐं चाचा तव्हां ॻोठाणा, तव्हां त पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां त कुझु सोचियो। तव्हां पंहिंजो जीवन साथी ईअं कीअं था क़बूलियो जेको तव्हांजे रहण ते ख़ुशी न आहे? न ॿुधाए मूंखे कहिड़ी कमी आहे हिन में। सोनो सिर्फ़ दुआई माशाल्लाह पैसे वारा माण्हू आहिनि, पंहिंजे मिठी मानी लाइक़ आहिनि। मुंहिंजी धीउ हिननि वटि ख़ुशि रहंदी, वधीक मां थो न हण। बाबा साईं, तव्हां छा बि चओ, पर तव्हांखे अधी जी मर्ज़ी मालूम करणी पवंदी। बाबा साईं, माफ़ कजो, बाक़ी इहो ज़ुल्म थियण मां हरगिज़ न ॾींदुसि।